सेंट ऑनलाइन स्कूल में मां इनायत अल्लाह शरी मां खे खुश आमदी चाहियां थो। प्यारा ॿारो, असांजो अॼु चैप्टर नंबर आहे ॿियो, जंहिंजो नालो आहे पैमाइश यानी मेयरमेंट। ठीकु आहे, चैप्टर नंबर 2 मेयरमेंट। मेयरमेंट जो सिंधी में मतिलबु आहे पैमाइश। हाणे चए थो पैमाइश त असां रोज़ाना ज़िंदगी में डेली सुबुह खां वठी करे शाम ताईं वेंदे राति ताईं कंदा आहियूं, पर चए थो साइंस में ख़ासि तौर ते फिज़िक्स जे अंदरि जेका पैमाइश आहे उनखे असां कीअं बयानु कंदा आहियूं। त असां सभ खां पहिरियों इनजी छा पढ़ंदासीं, डेफिनेशन पढ़ंदासीं। हाणे सभ खां पहिरीं मेयरमेंट जी डेफिनेशन छा आहे त कंपेरिजन ऑफ अ फिजिकल क्वांटिटी विद स्टैंडर्ड ऑफ दैट क्वांटिटी इज नोन एज मेयरमेंट। चए थो कंहिं बि तिबी मिक़दार जी मयारी मिक़दार सां भेंट खे छा चइबो आहे, पैमाइश चइबो आहे। हाणे चए थो असां रोज़ानी ज़िंदगी में पैमाइश कंदा आहियूं, पर असांखे ख़बर न हूंदी त असां जेके शयूं इस्तेमालु कयूं था उन्हनि में तिबी मिक़दार कहिड़ी आहे ऐं मयारी मिक़दार कहिड़ी आहे। हाणे असां कुझु मिसालूं वठंदासीं। इंग्लिश में मिसाल वठंदासीं 2 मीटर क्लॉथ, चए थो 2 मीटर कपिड़ो। हाणे चए थो हिते जेको क्लॉथ आहे असल में इन वटि छा आहे, हिकु ड्रैग आहे। क्लॉथ पाण जेको आहे उहो फिज़िकल क्वांटिटी न आहे, पर उन वटि हिकिड़ी मिक़दार आहे जंहिंखे असां चवंदासीं ड्रैग। इहा ड्रैग जेका हिनजी छा आहे पुटु, फिज़िकल क्वांटिटी आहे। ऐं हीअ जेको 2 मीटर आहे इहा हिनजी छा आहे, स्टैंडर्ड क्वांटिटी आहे। हाणे फिज़िकल क्वांटिटी मतिलबु तिबी मिक़दार, स्टैंडर्ड क्वांटिटी मतिलबु मयारी मिक़दार। हाणे चए थो कंहिं बि तिबी मिक़दार खे अकॉर्डिंग टू डेफिनेशन, कंहिं बि तिबी मिक़दार खे हिन खे कंहिं बि मयारी मिक़दार हिन सां भेटाईंदासीं, बराबरि कंदासीं त उनखे असीं छा चवंदासीं, मेजरमेंट। ठीकु आहे। हाणे असां हिकिड़ी ॿी मिसाल वठूं था 5 किलोग्राम शुगर यानी 5 किलोग्राम खंडु। हाणे चए थो हीउ जेको खंडु आहे, शुगर आहे, इहा जेका पाण आहे फिज़िकल क्वांटिटी यानी तिबी मिक़दार न आहे। असल में हिन वटि मास आहे, हिन वटि छा आहे, मायो आहे। इहो मायो जेको आहे इहो असल में हिनजी तिबी मिक़दार फिज़िकल क्वांटिटी आहे। इन माए खे असीं भेटाईंदासीं मयारी मिक़दार सां यानी स्टैंडर्ड क्वांटिटी सां, त उनखे असीं छा चवंदासीं, ॿिन्ही खे भेटाए करे बराबरि कंदासीं। छा कंदासीं, हमेशह बराबरि कंदासीं, त उनखे असीं छा चवंदासीं, मेयरमेंट। प्यारा ॿारो, हाणे असां सिखी आया आहियूं त पैमाइश हमेशह उहा हूंदी आहे जॾहिं कंहिं तिबी मिक़दार खे असां मयारी मिक़दार सां भेटाईंदासीं, तंहिंखे असीं छा चवंदासीं, पैमाइश चवंदासीं। हाणे असां सुबुह खां वठी करे शाम ताईं रोज़ानो हर दफ़े हर घड़ी कंहिं बि तिबी मिक़दार खे मयारी मिक़दार सां भेटाए करे पैमाइश करे रहिया हूंदा आहियूं, पर असांखे उहा शयुनि जी ख़बर न हूंदी। अॼु असां सिखी आया आहियूं त पैमाइश हमेशह उहा चइबी आहे साइंस में, ख़ासि तौर ते फिज़िक्स में, त कंहिं बि तिबी मिक़दार खे मयारी मिक़दार सां भेटाइण खे छा चइबो आहे, पैमाइश चइबो आहे। सुभाणे असां टॉपिक पढ़ंदासीं फिज़िकल क्वांटिटी यानी तिबी मिक़दार ऐं स्टैंडर्ड क्वांटिटी यानी मयारी मिक़दार।